नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त टाउन क़ामेटी اॾيرولال स्टेशन जे रेलवे पाड़े जी रवासी 3 साला معصوم हसन जसकाणी दिल जे सौराख वारे मर्ज़ में मुब्तला आहे। इलाज लाइ पैसा न हुजण सबबि ॿारड़े जा वालिदीन सख़्त परेशान आहिनि। 3 साला हसन जसकाणी जे वालिदा नज़ीरा जसकाणी मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त संदुसि मुड़ुसु ट्रक जो ड्राइवर आहे। लॉकडाउन सबबि सख़्त परेशान आहियूं त मथां वरी संदुसि मासूम पुटु 3 साला हसन जसकाणी खे दिल में सौराख हुजण सबबि वधीक सख़्त परेशान आहियूं। हिन ॿुधायो त लखे रुपया गॾु करे मासूम जे इलाज ते ख़र्च करे छॾिया, तंहिं बावजूद बि संदुसि पुटु ठीकु नथो थी सघे। हिननि वधीक ॿुधायो त हाणे घर में खाइण लाइ बि कुझु न बचियो आहे त पुट जो इलाज किथां करायूं। हिननि रोईंदे ॿुधायो त मासूम पुट जी ख़राब हालत ॾिसी मुल्क जे हुक्मरान खे अपील थी करियां त हिन जी माली मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।